मलीर मां सैयद सुलेमान शाह जी रिपोर्ट मूजिबि ज़िले मलीर जे तालका गडाब टाउन जे कोहिस्तानी इलाइक़नि में पाकिस्तान खां अॻु आबाद क़दीमी ॻोठ अॼु बि बुनियादी इंसानी सहूलियत खां वांझियल आहिनि। उन सिलसिले में अवामी प्रेस क्लब मलीर जी टीम मुतासिर इलाइक़नि जा मसइला मालूम करण लाइ तफ़सीली दौरो कयो, जिथे हज़ार रहवासियुनि जी ज़िंदगी मुश्किलातुनि सां भरपूर नज़र आई। दौरे दौरान नौशीरवान गूंदर, हयात गूंदर, मीर खान, रोज़ी गूंदर, देपार गूंदर, पारपियो गूंदर, कादू गूंदर, यार मोहम्मद गूंदर, रेवियो गूंदर, इमाम बख्श गूंदर, नवाज़ अली गूंदर, रमज़ान गूंदर ऐं आदम गबोल समेत केतिरनि ई ॻोठनि में मसइलनि जी निशानदही कई वई। इलाइक़े में न को मुनासिब इस्पताल आहे, न ई बुनियादी सिहत मर्कज़ फ़ाल आहिनि। बीमार माण्हुनि खे इलाज लाइ कराची शहर वञणो पवे थो, जॾहिं त कचनि ऐं टुटल रस्तनि सबबि एमरजेंसी हालतुनि में देर थियण करे जानी नुक़सान जा वाक़िया पिणु साम्हूं आया आहिनि। सरकारी स्कूल मौजूद हुजण बावजूदि उस्तादनि जी खोट, इमारतुनि जी ज़बून हाली ऐं बुनियादी सहूलियतुनि जी अणवंत सबबि ॿारनि जी तालीम सख़्त मुतासिर आहे। ख़ासि तौर ते न्याणी जी तालीम जी सूरतहाल इंतहाई ॻणती जोगी आहे। इलाइक़े वासियुनि अब्दुल करीम गूंदर, हादी बख्श गूंदर, सुल्तान गबोल, हाजी कंडा खान गूंदर, अशरफ गूंदर ऐं रियाज़ गूंदर सहाफ़ियुनि खे ॿुधायो त केतिरनि ई ॻोठनि में साफ़ पाणीअ जी फिरामीअ जो को मौसर निज़ाम मौजूदु न आहे। माण्हू खूहनि या बरसाती पाणीअ ते भाड़ीनि था, जंहिं सबबि पाणी सां लाॻापियल बीमारियूं आम आहिनि। रस्ता कचा टुटल हुजण करे ॻोठनि जो राब्तो कटियल आहे। ट्रांसपोर्ट जूं सहूलियतूं न हुअण बराबरि आहिनि, जॾहिं त केतिराई ॻोठ अञा ताईं बिजलीअ खां महरूम आहिनि। मक़ामी सतह ते रोज़गार जा मौक़ा महदूद हुजण सबबि नौजवान वॾनि शहरनि ॾांहुं हिजरत करण ते मजबूर आहिनि, जंहिं करे इलाइक़ो वधीक पोइते पइजी रहियो आहे। इलाइक़े वासियुनि सिंध हुकूमत ऐं चूंडियल नुमाइंदनि खां मुतालबो कयो आहे त असां बि इंसान आहियूं ऐं हिन मुल्क जा शहरी आहियूं। असांजा बुनियादी मसइला फ़ौरी हल करे सहूलियतूं ॾिनियूं वञनि।